हजारों साल की तारीख है। उन तारीख में पहिरीं पहिरीं असां पंहिंजा शहर ॾिया, पोइ सिंध जेको आहे इहो हिकिड़ो अलॻि वतन, अलॻि रियासत, सदन जी तारीख़ में, हज़ारनि सालनि जी तारीख़ में हिकिड़ो अलॻि वतन रहियो आहे। कॾहिं नंढो त कॾहिं वॾो वतन। कॾहिं इन जूं हदूं बम्बई ताईं हुयूं, गवादर ताईं हुयूं, कश्मीर ताईं हुयूं। कॾहिं उन जूं हदूं वरी थोरियूं घटियूं। इहो सिलसिलो हलंदो रहियो। इन सिलसिले में हिकिड़ो वॾो सफ़र हुयो। उन सफ़र जे दौरान असांजी जेका सिंधी क़ौम हुई उहो कॾहिं बि ॿियनि ते हमले आवर न थी। असीं सुखिया सताबा हुआसीं। सुखिया सताबा इन जे करे त असां वटि अहिड़ो दादो दया हुई। उनजे करे अनाज, मेवा, ज़मीनूं, आब हवाऊं उहे असां वटि हुयूं। मिल्कियतूं असां वटि हुयूं। मैदनी वसीला असां वटि हुया। हिन ते कई आया हमले आवर। यूनानी आया, अरबून आया, बरखान आया, अरब आया, सब आया, सभिनी खुलियो, पर सिंध जीअंदी रही। सभिनी लुटियो, असांजो माल मिल्कियतूं खणी विया, सभिनी असां ते हमला कया, पर सिंध जी शनाख़त, सिंध जी सुञाणप जो मिसाले कोन सघिया। हिन न कि यूनान मिसाले सघिया, न कि अरबून, न तरखान, न अरब। अंग्रेज आया, तॾहिं बि असीं आज़ाद वतन हुआसीं ऐं उन्हनि सां आज़ाद वतन तौर ते हिते हमला कयासीं, असां वेड़ कई, आख़िर ताईं असीं वणंदा रहियासीं। असांजो रूपड़ो विढ़ियो, हुर विया, उहे विढ़ंदा रहिया। पोइ बि जॾहिं अंग्रेज विया, उन टाइम बि असीं आज़ाद वतन तौर ते पाकिस्तान में शामिल थियासीं।